सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी के निशान ते क्लिक कयो जी हर नए वीडियो की नोटिफिकेशन तव्हांखे मिली सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं महबूब उमर जो अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि होनर ऐं हवावी जा जेके फ़ोन आहिनि उन्हनि में काइनी मास्टर में हिकिड़ो एरर अचे थो। जीअं असां काइनी मास्टर खे ओपन कयूं था त हिकिड़ो एरर अचो वञे ऐं हिते लिखिजो वञे द काइनी मास्टर इंजन फेल्ड टू इंस्टॉलाइज़। अच्छा, हिन खे कीअं फिक्स कजे ऐं कीअं हिन खे हलाइजे, उन करे हिन वीडियो खे एंड ताईं ॾिसजा ऐं उमेदु आहे त मसइलो हल मुकमल कोन थींदो। ॿ तरीक़ा तव्हांखे ॿुधाईंदुसि जंहिंजे ज़रिए तव्हां काइनी मास्टर यूज़ करे सघो था पर आर्ज़ी तौर जे लाइ। उन करे असां वेंदासीं पहिरियों जेको तरीक़ो आहे उहो इहो आहे त असां सेटिंग में वेंदासीं ऐं एप्लीकेशन में वेंदासीं ऐं एप्लीकेशन में वञण खां पोइ असां हिते काइनी मास्टर खे फाइंड कंदासीं। मिनट लोडिंग थी वञे। अच्छा, काइनी मास्टर मथे चढ़ी वियो, शायदि पी ते पुॼी वियासीं यार। पी काइनी मास्टर के साईं न इहो। अच्छा, इहो काइनी मास्टर आहे ऐं असां हिते ईंदासीं डेटा ते ऐं डेटा खे ॿई बंदि करे छॾींदासीं। पहिरीं अचो डेटा ते, डेटा यूज़ेज ते ऐं मोबाइल डेटा, वाईफाई, बैकग्राउंड डेटा सभु बंदि करियो जीअं किथां मन इंटरनेट न मिले। अच्छा, उन खां पोइ ॿियो असां कंदासीं, हाणे असां ईंदासीं स्टोरेज में ऐं इन खे बिल्कुलु क्लियर कंदासीं। ओके, क्लियर करण खां पोइ तव्हां हीअ बंदि ई रहण ॾियो ऐं हाणे तव्हां इन खे ओपन करे ॾिसो। नो, अलाउ हाणे ॾिसो ही हली वियो। जी दोस्तों, ही तव्हां ॾिसी सघो था, ही हली वियो। जेकॾहिं आउं हुन में अंदरि को प्रोजेक्ट ठाहिणु चाहियां त ठही सघे थो ऐं जेकॾहिं हिन खे मूं क्लोज़ न कया तेसि ताईं हलंदो रहंदो। अच्छा, उन खां अलावा ॿियो जेको तरीक़ो आहे उहो बि तमामु सिंपल आहे। जेकॾहिं ईअं करण सां बि तव्हांजो काइनी मास्टर ओपन नथो थिए ऐं को एरर अचे थो, अॼु जेका मूं 11 बजे वीडियो रिकॉर्ड कई हुई उन में उहो हली वियो। वरी बि 8:07 ते जॾहिं आउं काइनी मास्टर खे ओपन पियो करियां त ॿीहर मूंखे हिकिड़ो एरर पियो अचे ऐं साॻियो सेम एरर पियो अचे। उन करे असां हिन खे ॿीहर वेंदासीं फाइल मैनेजर जिते तव्हांजो जे या फाइल्स हुजे या फाइल मैनेजर फाइल्स में वञो ऐं उन खां पोइ हुते सर्च कयो काइनी मास्टर ऐं काइनी मास्टर जो जेको फोल्डर तव्हांखे मिलंदो उन फोल्डर में वञो ऐं हिते तव्हांखे ॾिसो प्रोजेक्ट्स जो फोल्डर ई डिलीट करे छॾियो। सही आहे। ऐं हाणे हिन खे ॿीहर हिन जी डेटा क्लियर कयो। डेटा क्लियर करण जे लाइ तव्हां ॿीहर सेटिंग में वञो। सेटिंग में वञण खां पोइ तव्हां एप्लीकेशन में वञो। एप्लीकेशन में वञण खां पोइ हुते ॻोल्हियो काइनी मास्टर ॻोल्हण खां पोइ हुन जी जेका स्टोरेज आहे उन ते क्लिक करे क्लियर क्रैश ते क्लिक कयो। मिनट तारे दंग ते अची वियुसि। अच्छा, हाणे स्टोरेज ते क्लिक करे क्लियर डेटा ते क्लिक कयो। अच्छा, हाणे ओपन कंदासीं। ॾिसूं अलाउ। दोस्तों, हाणे जेसि ताईं तव्हांजी फ़ोन चालू हूंदी तेसि ताईं हले पियो ऐं जंहिं वक़्तु तव्हां प्रोजेक्ट ठाहियो त हिन खे ग़लतीअ सां बि ऑफ न कयो। उन करे हिन खे पिन करे छॾियो। पिन करण जे लाइ तव्हां पहिरीं वञो सेटिंग में वञण खां पोइ तव्हां हिते लिखो स्क्रीन पिनिंग या ख़ाली पिनिंग लिखंदो तव्हांजे साम्हूं अची वेंदो ऐं हेठि अची तव्हां ॾिसो स्क्रीन पिनिंग, इन खे ऑन रखो ऐं उन खां पोइ जॾहिं तव्हां हुन खे पिन कंदो त तव्हांखे न कॉल डिस्टर्ब कंदी, न SMS, न को पॉपअप वग़ैरह कुझु बि कोन खुलंदो जेसि ताईं तव्हां हुन खे ख़ुदि क्लोज़ करणु न चाहियो। क्लोज़ करण जे लाइ बैक जे बटन खे 2 दफ़ा दॿाइजो, 2 या 3 दफ़ा दॿाइजो त क्लोज़ थी वेंदो। त दोस्तों, हीअ हुई अॼु जी वीडियो ऐं इन खे ॾिसण खां बाद में मुंहिंजे ख़्याल में तव्हां प्रोजेक्ट डिलीट करे ठाहे सघो था। को प्रोजेक्ट ठाहे उन खां पोइ उन खे डिलीट करे वरी ॿियो प्रोजेक्ट ठाहे सघो था। त उमेदु आहे हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं काइनी मास्टर जो नओं वर्जन जेसि ताईं अचे तेसि ताईं वेट कंदा। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।